वडे वज़ीर मादली शाह जो कराची में रिसाला पुलिस स्टेशन ADC क्यावाड़ी ऑफिस जो दौरो ऑफिसर से अमले की गैर हाजिरी ते कावड़ जो इज़हार कमिश्नर कराची का रिपोर्ट तलब असिस्टेंट कमिश्नर माड़ीपुर असिस्टेंट कमिश्नर रेवेन्यू मुअत्तल सब रजिस्ट्रार अब्दुल नबी लाशारी के गदा बदली करण जो हुक्म वडे वज़ीर सूबाई गुरु वज़ीर ज़ियाउल हसन अंजार सां गॾिजी पोमैन पुलिस स्टेशन जे ॾाबती कम जो बि मुआइनो कयो। मुराद अली शाह लेडीज़ डेस्क ते हिकु लेडी कांस्टेबल हुजण ते कावड़ जो इज़हार कयो। वडे वज़ीर जो चवणु आहे तूं लॉकअप में को बेगुनाह शहरी बंदि नथो ॾिसणु चाहे। डिप्टी कमिश्नर वक़्त सिर ऑफिसनि में पहुची माण्हुनि जा मसइला हल कनि। आईनी बेंच से इख्तियारनि पारो केस मुक़रर न करण ते तोहिन अदालत जी दरख़्वास्त ते सुप्रीम कोर्ट हामिद खान ऐं मुनीर ए मलिक खे अदालती मावन मुक़रर करे छॾियो। बेंच तब्दील करण जे हवाले सां मदद तलब छा जजिस कमेटी जुडिशियल ऑर्डर बावजूद बेंच तब्दील करे सघे थी। सुप्रीम कोर्ट जो सवाल तोहिन अदालत कार्रवाई जे इख्तियार में अदालत अहिड़ो सवाल नथी करे सघे। एडिशनल अटॉर्नी जनरल हफ़ा रुको असांखे ॿुधंदा जस्टिस मंसूर अली शाह जो एडिशनल अटॉर्नी जनरल खे जवाब अदालत बेंच जे इख्तियारनि बाबति केस की कार्रवाई सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी। सुप्रीम कोर्ट के 2 जजिस बेंचेस से इख्तियारनि जो केस मुक़रर न करते वारे मामले ते चीफ जस्टिस के ख़त लिखी छॾियो। जस्टिस मंसूर अली शाह जस्टिस आयशा मलिक ऐं जस्टिस अकील अब्बासी चीफ जस्टिस यहया आफरीदी आईनी बेंच जे सरबराह जस्टिस अमीनुद्दीन खान के ख़त लिखियो। ज़रियनि मूजिब ख़त में चए थो त जस्टिस अकील अब्बासी के 16 जनवरी ते बेंच में शामिल कयो वियो। जस्टिस अकील अब्बासी सिंध हाई कोर्ट में अॻे केस ॿुधी चुको आहे। ख़त में 20 जनवरी ते केस ॿुधण लाइ मुक़रर न थियण जी बि शिकायत कई वई। ख़त में प्रैक्टिस एंड प्रोसीजर कमेटी के 17 जनवरी पारे इजलास जो जिक्र बि कयो पियो। जस्टिस मंसूर अली शाह ख़त में चयो आहे त केस मुक़रर न करण जुडिशियल ऑर्डर के न मञण बराबर आहे। इलेक्शन कमीशन पारां पीटीआई खे ईंदड़ ॿुधणे ते इंट्रा पार्टी इलेक्शन केस में जवाब जमा कराइण जी हिदायत। इंट्रा पार्टी इलेक्शन केस 3 अप्रैल 2024 खां हली रहियो आहे। पीटीआई तरफ़ां लिखत में जवाब जमा नाहे करायो वियो। बैरिस्टर गौर के पंहिंजी दरख़्वास्तनि ऐं नोटिस ते जवाब जमा कराइणो आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर पीटीआई इंट्रा पार्टी इलेक्शन केस जी ॿुधणी 11 फरवरी ताईं मुलतवी। पीटीआई चेयरमैन बैरिस्टर गौर जो चवणु आहे त आईने कानून मूजिब इंट्रा पार्टी इलेक्शन कराई इलेक्शन कमीशन जे नोटिस ते जवाब जमा करायो हो। उम्मीद आहे त इलेक्शन कमीशन मां पार्टी सर्टिफिकेट मिलंदो। मुफ़ाद परस्त टोलो पीटीआई ते क़ाबिज़ थी चुको आहे। पीटीआई अखबार अकबरेश बाबर जो चवणु आहे त इंट्रा पार्टी इलेक्शन केस में पीटीआई जे अकाउंट्स के पूरी तौर मुनज़्ज़म कयो वञे। 190 मिलियन पाउंड केस पीटीआई वारनि जा पोल पधरा करे छॾिया आहिनि। पीटीआई वारनि मुफ़ाद परस्त टोले लाइ न पर अवाम जी ख़िदमत लाइ ठाही हुई। पीटीआई कारकुननि मर्ज़ी सां क़यादत जी चूंड नथा करे सघनि। 1 अरब खां वधीक रक़म पीटीआई केसिस लाइ वकीलनि में विराई वई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास जारी। इजलास में 16 एजेंडा आइटम्स ते वीचार। इजलास में सियासी ऐं मुआशी मामलनि ते गौर वीचार कयो पियो वञे। ECC जे फ़ैसिलनि जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। सिंध हाई कोर्ट पारां वफ़ाक़ी हुकूमत खां गुम थियल माण्हुनि जे गुमशदगी बाबति पॉलिसी रिपोर्ट तलब। गुम थियल माण्हुनि जी गुमशदगी जे तइयन बाबति पॉलिसी ते कहिड़ी अॻिराई थी अदालत जो पुछाणियो। सूबाई गुरु खाते जे फोकल पर्सन रिपोर्ट अदालत में पेश करे छॾी। असांखे रिपोर्ट जमा कराइण लाइ मोहलत ॾिनी वञे। असिस्टेंट अटॉर्नी जनरल जी इस्तदा। मली जे इलाइक़े रफ़ाम सोसाइटी में घरंदड़ फारिग नौजवान ऐं नारी क़तल पुलिस मौसूल पाकियो घर जे नाले ते पेश आयो। मक़तूला नारी जे पीउ खे गिरफ़्तार करे हथियार हथ कयो वियो आहे। गौसपुर भरिसां अगवा थियल बजना बासिया पुलिस पारां रुहारनि ख़िलाफ़ ऑपरेशन दौरान मुख़बिन खे बासिया कराइण जी दावा। पुलिस मौसूल हुक्म जी बासियाबी लाइ जमाल ऐं करमपुर में रुहारनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वियो। ऑपरेशन दौरान फैज़ मज़ारी ऐं अब्दुल ख़ालिक मज़ारी खे बासियाब करायो वियो।
पनियाकिल में जवान जो गोलियों लगल लाश अलशिफा अस्पताल बसाव तरली आरई जो गोलियों लगल लाश मिलियो इलाके वासे लाश खणाए तालक अस्पताल मुंतकिल करे छो। पुलिस मामले की जांच शुरू करे छी। खानपुर मरवट से कार ऐं ट्रैक्टर ट्राली में टक्कर एक ॼणो फोड़ टे ज़ख़्मी शेर मरवट घोटकी का ईंदड़ कार ऐं ट्रैक्टर ट्राली विच में टक्कर थी पियो। हादसे में डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा दायो फोत थी पियो। ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल। मीरपुर माथिली में क़ौमी शरत तेज़ रफ़्तार ट्रॉलर जो टक्कर लगस पर मोटरसाइकिल सवार शख्स तनवी सुमरो हयाती विञाए वेठो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टीवी न्यूज़ में भली कार और मारबी थई हेडलाइंस वाटियो तफ़सीली खबरों शॉर्ट ब्रेक खां पोइ।